जेकॾहिं अव्हां ही वीडियो ॾिसी रहिया आहियो त यकीनन अव्हां बि अहिड़नि पाकिस्तानी मदाहनि मां आहियो जेके अञा ताईं टीम जी वर्ल्ड कप में सेमीफाइनल ताईं क्वालिफाई जा ख्वाब ॾिसी रहिया आहिनि। भारत में जारी वर्ल्ड कप जी सुठी शुरूआत कंदे पाकिस्तान पहिरियां नीदरलैंड खे शिकस्त ॾिनी, पोइ श्रीलंका ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी हासिल कई, पर 14 अक्टूबर ते पाक भारत मैच सभु कुझु तब्दील करे छॾियो। पाकिस्तान जो भारत में जारी वर्ल्ड कप दौरान सफ़र इंतिहाई ॾुखियो रहियो आहे ऐं टीम गुज़िरियल जुमे ते ॾखिण अफ्रीका ख़िलाफ़ शिकस्त खां पोइ मुसलसल 4 मैचूं हाराए चुकी आहे ऐं इहो आलमी कप जी तारीख़ में पहिरियों भेरो थियो आहे। पर अञा ताईं पाकिस्तान लाइ सेमीफाइनल ताईं पहुचण जा इम्कान मुकमल तौर ख़त्म नाहिनि थिया। क़ौमी टीम जो सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करण जो सभ खां बहितरीन तरीक़ो इहो आहे त पाकिस्तान पंहिंजूं सभु मैचूं खटे वञे ऐं न्यूज़ीलैंड बाक़ी 3 मैचूं हाराए वञे। न्यूज़ीलैंड जूं ईंदड़ मैचूं पाकिस्तान, ॾखिण अफ्रीका ऐं श्रीलंका ख़िलाफ़ आहिनि। जेकॾहिं ईअं थियो त न्यूज़ीलैंड जी टीम जेका हिन वक़्तु 8 पॉइंट्स सां पॉइंट्स टेबल ते 3 नंबर ते आहे, उन जे पॉइंट्स में इज़ाफ़ो न थींदो ऐं पाकिस्तान पंहिंजूं 3 मैचूं खटे पॉइंट्स टेबल ते 4थीं पोज़ीशन हासिल करे सघंदो। पर इन लाइ पाकिस्तान खे वरी श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान जी मैचुनि जा नतीजा बि पंहिंजे हक़ में अचण जी उमेद रखणी पवंदी। पाकिस्तान चाहींदो त ॿई टीमूं 10 पॉइंट्स ताईं पहुचण में नाकाम रहनि। ॿी सूरत में नेट रन रेट जी बुनियाद ते चोथें सेमीफाइनलिस्ट जो फ़ैसिलो कयो वेंदो। अफ़गानिस्तान टीम नीदरलैंड, ॾखिण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ मैचूं खेॾणियूं आहिनि, जॾहिं त श्रीलंका जो मुक़ाबिलो भारत, बांग्लादेश ऐं न्यूज़ीलैंड सां थींदो। जीअं त बांग्लादेश ख़िलाफ़ श्रीलंका फेवरेट आहे, इन करे पाकिस्तान खे श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान जी मैच में अफ़गानिस्तान जे खटण जी उमेद करणी पवंदी ऐं पाकिस्तान चाहींदो त श्रीलंकन टीम न्यूज़ीलैंड खे बि हाराए। हाणे मां सोचे रहिया हूंदा त ऑस्ट्रेलिया जूं बि 6 मैचुनि खां पोइ 8 पॉइंटूं आहिनि ऐं इन जो रन रेट बि न्यूज़ीलैंड खां घटि आहे, त पाकिस्तान जी सेमीफाइनल ताईं पहुचण इन जे नतीजनि ते छो न पियो भाड़े। इन जो जवाब इहो आहे त ऑस्ट्रेलिया जूं ईंदड़ मैचूं इंग्लैंड, अफ़गानिस्तान ऐं बांग्लादेश ख़िलाफ़ आहिनि, जेके न्यूज़ीलैंड जे मुक़ाबले में आसान मैचूं आहिनि। जेकॾहिं ऑस्ट्रेलिया हिकु मैच खटण में बि कामयाब थी वियो, इन जूं 10 पॉइंट्स थी वेंदियूं ऐं फ़ैसिलो हिकु भेरो वरी रन रेट जे बुनियाद ते थींदो। क्रिकेट में कुझु बि नामुमकिन न आहे ऐं जेकॾहिं पॉइंट्स टेबल ते सरफ़हरिस्त ॾखिण अफ्रीकी टीम खे नीदरलैंड हथां शिकस्त मिली सघे थी त का बि टीम कंहिं बि ॾींहुं कंहिं बि टीम खे हाराए सघे थी। पर हिन वक़्तु ऑस्ट्रेलिया जे फॉर्म मां इहो ज़ाहिर थिए थो त इन जा सेमीफाइनल ताईं पहुचण जा इम्कान रोशन आहिनि। नीदरलैंड जूं ईंदड़ 3 मैचूं अफ़गानिस्तान, इंग्लैंड ऐं भारत ख़िलाफ़ आहिनि। नीदरलैंड जूं बाक़ी मैचूं खटण बावजूद सेमीफाइनल में पहुचण जो फ़ैसिलो रन रेट जे बुनियाद ते थींदो, जेको उन जे हक़ में न आहे।